कि जो वो भी रिजल्ट वो न थियो आहे ना उन सबब इहो आहे कि सब माना उन्हीं भी और सब एक ॾिस के जब पासा इंतजामिया बागट जोड़ा खड़ेलन का सब मिलल मुझे के वो चाहें तो मुझे ऋतिक कुमार फिल्म और बाजाबी सके तो असला गडानी जी सबके पहिरीं त मां ये पंहिंजी लाइफ में तुझे इन अहिड़े क़दम ते तोखे सलाम पेश कयां थो। महिरबानी। घोटकी ज़िले में को भी मसलो हुजे तो तू हमेशा पाण मल्हायो आहे, पर हिन मामले ते बि तू पाण मल्हायो आहे। महिरबानी सर। मुंहिंजे हिन फ्रेम में जेको तुझे पोयां वेठल शख़्स आहे ईमानदारी सां उनखे ॾिसी नथो सघिजे। को बि शऊर वारो ज़मीर वारो माण्हू हुनजी जेकी हालत आहे उन ते कंहिंखे बि ख़ामोश न वेहणु घुरिजे। जेकॾहिं केरु विहे थो त मुंहिंजी नज़र में उन जहिड़ो बेग़ैरत इंसानु आहे ई कोन। हुनजो नौजवान पुटु आहे जेको एतिरे अरसे खां धाड़ेलनि वटि क़ैद आहे ऐं असां जेको आहे उनजे लाइ कुझु नथा करे एतिजाज खे काउंडी आहे ऐं इन हवाले सां जेको चवणु चाहियो दिलि खोले चओ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बरकत भाई ये असांजो एतिजाजी धरणो ऋतिक कुमार समेत ॿियनि सभिनी मग़वियुनि जी बाज़ियाबी ताईं वारो धरणो आहे जंहिंखे अॼु 6 ॾींहं मुकमल थियण वारा आहिनि। 6 ॾींहंनि खां एतिजाज कयूं पिया। सॼे ज़िले सॼी सिंध जा हाल अहवाल तव्हांजे साम्हूं आहिनि। सवे माण्हू अगवा आहिनि। घोटकी ज़िले जा 20 खां वधीक माण्हू अगवा आहिनि। केतिरनि महीननि खां धाड़ेलनि जे क़ैद में आहिनि, अज़ियतूं ॾिसी रहिया आहिनि। उन्हनि जा वालिदैन अलॻि सां अज़ियतूं ॾिसी रहिया आहिनि। धाड़ेल रोज़ वीडियोज़ शूट करे, उन्हनि खे तकलीफ़ुनि जूं वीडियोज़ शूट करे, हथियारनि जी नुमाइश करे रोज़ वीडियो वायरल करे रहिया आहिनि। पर मजाल जो सिंध गवर्नमेंट ऐं घोटकी पुलिस उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे। तव्हां पाण सीनियर सहाफ़ी आहियो, तव्हां मूंखां बि सीनियर आहियो, सुठा सहाफ़ी आहियो, तव्हां बख़ूबी सम्झी सघो था जो हिकिड़े नंढड़े एरिया नंढड़े कचे में जेकॾहिं पुलिस ऑपरेशन नथी करे, जेकॾहिं पुलिस थोरी घणी ऑपरेशन करे थी नाकामी थिए थी, तॾहिं जो तव्हां पाण बख़ूबी सम्झे थो जो धाड़ेलनि जी सपोर्टर केरु आहे, कहिड़ा इदारा आहिनि, कहिड़ी हुकूमत आहे। सिंध हुकूमत आहे न। हाणे हू एंटी एयरक्राफ्ट गन आहिनि धाड़ेलनि वटि, एंटी टैंक गन आहिनि। छा उनजे ट्रोड वारियूं गाॾियूं सिंध गवर्नमेंट खे ख़रीद करण में को देरि लॻी सघे थो? छा जेका नफ़री आहे वधाइण में सिंध गवर्नमेंट खे का रुकावट आहे? असुल ॻाल्हि इहा आहे सिंध गवर्नमेंट कोन थी चाहे इहे जेके धाड़ेल आहिनि, इहे जेके राज़न आहिनि सिंध जे हुक्मराननि जा ऐं ॿियनि हुक्मराननि जा पालतू आहिनि, उन्हनि जे थ्रू पंहिंजे इक़्तिदार खे हू बरक़रार रखियो अचनि था पिया। इन्हनि जे थ्रू माण्हुनि खे हिसाइनि था पिया। इन्हनि धाड़ेलनि जे थ्रू माण्हुनि खां वोट वठनि था पिया। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, 6 ॾींहं आहे, धरणो आहे। मां सम्झां थो असांजो एहतिजाज त नंढड़ो आहे, पर तव्हां दोस्तनि जे करे ही शायदि दुनिया जो टॉप ट्रेंड एहतिजाज हुजे हिन वक़्तु। पर तंहिं बावजूदि न सिंध गवर्नमेंट जे कन ते का जुई चुरे थी, न चीफ जस्टिस पाकिस्तान जे कन ते का जुई चुरे थी, न चीफ जस्टिस सिंध जे कन ते का जुई चुरे थी। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, सम्झ में कोन थी अचे जो ही एतिरा बेहस छो थिया वेठा आहिनि। अदा बरकत छा तव्हांजी पुलिस जे हिते 6 ॾींहं तव्हांखे कंहिं ऑफिशियल अची करे तव्हांखे कुझु ॿुधायो आहे त उहे छा करनि पिया ऐं ऋतिक कुमार जी बाज़ियाबी लाइ उन्हनि खे क़दम खयां आहिनि सवाइ इन जे हवाले करण जे? बरकत साहब को SSP साहब, को ASP साहब, को DIG साहब कोई भी ॻाल्हियूं करण लाइ न आहे आयो। SSP घोटकी साहब फ़ोन ते राब्तो आहे, उनजो फ़ोन करे थो, मैसेज करे थो। मां बार बार पुछां थो पर इहो ॿुधाइण लाइ तयारु न आहिनि जो तव्हांजी कारकर्दगी छा आहे। तव्हांखे यादि आहे मुख़्तलिफ़ मामलनि ते मुख़्तलिफ़ एहतिजाजनि में मुख़्तलिफ़ दोस्तनि जे कवरेज दौरान हू पंहिंजे नाकामी जो एतिराफ़ कंदे नज़र आयो आहे। हू धाड़ेलनि जे हथियारनि आॾो पाण खे बेवस थींदे नज़र आयो आहे। में बि कंहिं हिकु ॿ इंटरव्यूज़ में इहो बि चयो आहे जो सिंध गवर्नमेंट ऑपरेशन करण जी इजाज़त नथी ॾिए, हथियार शायदि उनखे मुहैया न पिया कया वञनि, नफ़री उनखे नथी ॾिनी वञे। तव्हां पाण सम्झी सघो था बाक़ी को बि हिते लड़ी न आयो आहे, को बि ऑफिसर। था असांजो इहो एहतिजाज तव्हां ॾिसो था ॾींहुं राति जारी आहे, सॼी राति नारेबाज़ी आहे, सॼो ॾींहुं नारेबाज़ी आहे, सॼो ॾींहुं सॼी राति धरणो लॻल आहे। पर अफ़सोस आहे दर्शन ॻाल्हाईंदो
बरकत हाँ मजीद साईं हाल अहवाल तव्हांजे साम्हूं आहिनि सॼा। हाणे मूंखे सम्झ नथी अचे कहिड़ो सवाल कयां छा, जेकॾहिं तव्हां वटि कुझु चवण लाइ आहे त ॿुधाइजो। साईं बसि हीउ ॾिसो था मुआशिरो बेस थी पियो आहे असांजो, चवण लाइ त घणो कुझु आहे असांजे हुकुमराननि जे लाइ। असांजे हिन जेको एस्टेब्लिशमेंट जेको सिस्टमेटिक वे सां जहिड़े तरीक़े सां हीअ असांजे मथां हीअ धाड़ेल कल्चर ऐं अगवा इंडस्ट्री असांजे मथां एडॉप्ट कयूं वयूं आहिनि जंहिं तरीक़े सां उहो तव्हां पाण बख़ूबी वाक़िफ़ु आहियो। ऐं असांखे मूंखे घणो ॾुख ज़ाती तौर ते इन शइ जो बि आहे त असांजी अवाम छो बहस थी पई आहे ऐं हू सुहिणे नमूने सां ऐं वॾे पैमाने ते छो कोन थी थिए एहतजाज हिकिड़ो हुकूमत जे ख़िलाफ़ या कंहिं वक़्त जे जिबिर जे ख़िलाफ़ असांजो बेसिक राइट आहे ऐं उन में अवाम जो साथ कोन्हे। इन शइ जो थोरो ॾुख ज़रूरु आहे ऐं मां वरी बि सॼी सिंध जी अवाम खे इहो हथ ॿधी गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे एॾा बि जेको बहस न थियो, ईअं न थिए सुभाणे तव्हांजे बचड़नि में तव्हांजे हिननि खे तव्हांखे का तकलीफ़ अची वञे। इन इंतज़ार में न रहो, बहितर इहो अथव त पंहिंजे जेको आहे न हिन जे लाइ निकिरो पंहिंजे हक़नि जे लाइ ऐं हुकूमत खे मजबूर कयूं त असांखे अमुन बहाल करे ॾिए। थैंक यू सो मच। अदा तव्हां हिते जेके दोस्त वेठा आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हाल अहवाल ॿुधा। हिकिड़ो ई मुतालबो आहे त ऋतिक कुमार समेत जेके मुग़वी आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे। मां हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदुसि त कुझु ॾींहं अॻु में SSP घोटकी तरफ़ां हिकु प्रोग्राम में इहो यकीन ॾियारियो वियो त ऋतिक कुमार अॼु राति ताईं बाज़ियाब थी वेंदो, पर उनखे बि ॿ ॾींहं ॿिया गुज़री विया आहिनि। ऋतिक कुमार हिन वक़्त ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। कहिड़ा सबब आहिनि, छा वजह आहे, वजह कहिड़ी बि हुजे, तंहिं बावजूदि ऋतिक कुमार जेको आहे उहो असां सभिनि जे लाइ जेको आहे उहो हिकिड़ो टेस्ट केस आहे। जीअं नज़ीर जलबाणी ॿुधायो त इंतज़ारु न कयो सुभाणे ऋतिक कुमार जॻह ते तव्हांजो को मिट माइट को अज़ीज़ को पंहिंजो बचो हुजे उहो धाड़ियलनि वटि क़ैद हुजे, उनखां पहिरियों उथो ऐं हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ जेके हिते SSP घोटकी जी ऑफिस जे साम्हूं वेठल दोस्त आहिनि उन्हनि जो साथ ॾियो ऐं हुकुमराननि खे मजबूर कयो त हू जेको आहे पंहिंजो हिन बदअमनी जे ख़िलाफ़ पंहिंजो किरदारु अदा कनि। ॾिसो न नसरुल्ला गॾाणी पाण हिकिड़ी ॻाल्हि कई त SSP घोटकी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजी नाकामी जो एतिराफ़ कयो आहे। न सिर्फ़ु हिन SP पर जेकॾहिं तव्हां सच पुछो त गुज़िरियल केतिरे अरसे खां जेके बि हिते SSP मुक़ररु थिया आहिनि उहे धाड़ियलनि जे खां बेवस आहिनि। उहो ऑफ दी रिकॉर्ड मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चवंदा रहिया आहिनि, पर हुननि में हिन SP में फ़र्क़ु इहो आहे जो हे ऑन दी रिकॉर्ड बि चवे थो। रिकॉर्ड ते हिन इहा शइ आंदी आहे त हू मुकमल तौर ते नाकाम आहे, हुनजे वस हथ में कुझु कोन्हे ऐं हू कुझु नथो करे सघे। असांजो सीनियर दोस्त हिते आजिज़ गबोल बि वेठो आहे, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, ॾिसूं उहो छा थो चए। आजिज़ साईं हीअ एहतजाज आहे, कुझु चवंदो? अॼु छो ॾींहुं हले पियो हिम्मत ॾियारी थो ऐं जारी रखंदासीं, पर सम्झ में इहा शइ आहे त असांजी सिंध में अहिड़ी सूरत आहे हथरातू पैदा कई वई आहे। असांजा जेके मथियां काबिज़ आहिनि उहे नथा चाहिनि त सिंधी माण्हू सुख जो साह खणनि ऐं सिंधी माण्हू तरक़ी कनि। हीअ सॼी सिंध में सूरत हाल साॻी लॻी पई आहे। उन जे करे असां वटि जेके ऑफिसरशाही आहे, ऑफिसरशाही बि उन्हनि जे ई मनपसंद तहत अचनि था। जेके कमज़ोर ऑफिसर उहे असांजे ज़िले इंचार्ज लॻनि था ऐं वॾेरनि जी आशीर्वाद सां उहे माण्हू अचनि था ऐं वॾेरनि जी सपोर्ट करे उन्हनि खे इलेक्शन खटराइनि था। इन हवाले सां ई उन्हनि जा आंदल आहिनि। बाक़ी अवाम जी रखवाली जे लाइ त उहे कोन्हनि आया, उहे वॾेरनि ताईं महदूद आहिनि जेके वॾेरनि जी टटाबंदी में लॻा पिया आहिनि। अॻिते बि अहिड़ो ई कमु कंदा, छो त वॾेरनि खे खपनि था उहे माण्हू जेके माण्हू उन्हनि जी सपोर्ट कनि ऐं उन्हनि खे एवाननि ताईं पहुचाइनि। हाणे त माशाअल्लाह उन्हनि खे एवान ताईं बि पहुचाए छॾियो अथनि, पर हाणे असां ते त रहम कनि, पर मुश्किल लॻे थो। गवर्नमेंट साॻी आहे जेका गुज़िरियल दौर में अज़ाब असां सिंधी माण्हुनि भोॻियो, वरी बि साॻी असांजी गिची में लॻल आहे। ज़ाहिद साईं बरकत भाई, मसइलो इहो आहे जो हिते नसरुल्ला 6 ॾींहंनि खां वठी वेठो आहे। इन गेट ते SSP जे गेट बंदि कयूं वेठो आहे
पर मां सम्झां थो SSP जे वस में ई कोन्हे इहा शइ। उन जी न एलियत आहे न उन जेका वस में आहे न LSP आहे, हू नथो कराए सघे। हू मिंथ मेड़ ते आहे, हिकिड़ो ड्रामो करे बंदि ते बीह पंहिंजो फोटो शूट कराए थो पियो त ऑपरेशन हले थो पियो। बंदि खां अॻु न पंहिंजो मिंथ मेड़ कराए थो असांखे माण्हू ॾियो या इंसां। असल में असांजी न हली आहे वॾेरको सिस्टम। होॾूं पुलिस खे रखाए जेके SHO खां वठी SP ते वॾेरा माण्हू रखाए थी पई। जॾहिं इलेक्शन हुजे थी पई तीअं हज़ारे माण्हू निकिरनि था पिया वोटनि जे लाइ विड़नि था पाण में, पर हिते एहतजाज में कोई कुझु कोन्हे। इन बदमनी जी ज़िम्मेवार न सिर्फ़ु SP आहे, SP त न आहे, अलावा पूरी सिंध गवर्नमेंट पुलिस इन्वॉल्व बि आहे। इहे हाणे शहरी जेके आहिनि, पूरी आवाम जेकी आहे, अंदरूनी सिंध जो पूरा 3 ज़िलनि जो इहो मसइलो आहे बदमनी जो। हिते हाणे जेको कुझु फ़र्क़ु हुयो, हाणे घोटकी कश्मीर जेकंबादी हिकु जहिड़ा थी विया आहिनि। जेसि ताईं पूरी आवाम न निकिरंदी, मुकमल एहतजाज न कंदा, हे हिते अमन अमान बहाल करणु इन SP जे हथ में न आहे। इहे सिंध गवर्नमेंट खे प्रेशर ॾेई करणो पवंदो। छो कोन थो कराइजे? मन गवर्नमेंट संजीदा छो कोन आहे? छा वजह आहे? जीअं तव्हां पंहिंजी ॻाल्हि कई त हिन जे वस में न आहे, मां बि तव्हांखे सेकंड कयां थो त वाक़ई SP जे वस में न आहे त हू मुगवी खे मोटराए सघे या वरी घोटकी ज़िले में मुकमल अमन बहाल कराए सघे ऐं धाड़ेलनि जे ख़िलाफ़ को मेगा वॾो ऐं नतीजा खेज़ ऑपरेशन थी सघे। असल में जीअं सियासी ग्रुप हूंदा आहिनि, धाड़ेलनि में बि इहे ग्रुप आहिनि, उम्मीदवारनि जा बि इहे धाड़ेलनि सां वास्ता ग्रुप आहिनि। पुलिस जेकी थिए थी मुक़ररी, उनमें पुलिस में इहे खणी सम्झो सियासी इन्वॉल्वमेंट आहे, जंहिंजे करे इहो कोन थो थिए। को धाड़ेलनि जो ग्रुप कहिड़े कंहिं बासर सां मुलविस आहे, को कहिड़े सियासतदान सां आहे। असल वजह इहा आहे जेसि ताईं असांजा सियासतदान, असांजे इतो वारा लोकल माण्हू एहतजाज न कंदा, सियासतदान सीधा न थींदा, ओसि ताईं इहे पुलिस हिकिड़ी सियासी आहे। सियासी छा कंदी? हिकु सरदार जे अंडर में आहे, त छा थी करे सघे? असगर ॾे हाल अहवाल तूं बि। जी सर, ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे सिंध जा हिकिड़ा 3-4 ज़िला हिन वक़्तु अहिड़ा ॿरी आहिनि जेके अगवाकारी जो इंडस्ट्री बणिजी वञे। जीअं कंदकोट थियो, पर पहिरियों जेको टॉप ते आहे उहो पंहिंजो ज़िलो घोटकी आहे। कंदकोट बि हिन बाद जो, पर हाणे कंदकोट में हिकिड़े हमारा दोस्त पोस्ट छॾी चई हाणे असां वटि उहो सिस्टम अची वियो आहे हितां लॾे वञूं। पर हाणे माना मिसाल जिथे किथे उहा त हाणे तव्हां कुझु ॾींहुं ॾिसो त सीपेक बचाबंद ते पुलिस पिकटां क़ाइमु नी, पिकटां छॾे आया, बचाबंद छॾे आया। हाणे कुझु ॾींहुं पहिरियों जेको आहे अची जेको आहे धाड़ेल अची करे शहरनि ते नेशनल हाईवे ते पुॼी वञे। धाड़ेल जेको आहे सिस्टम कल्चर वधी वियो आहे, माना हिकिड़े आम माना माण्हू जो निकिरणु ॿाहिरि अचणु वञणु जेको आहे ॾाढो तंग थी वियो आहे। उन करे जेको आहे हीउ छहोनी जेको एहतजाजी धरणो लॻल आहे, रत कुमार जी कुझु ॿिया अलाए केतिरा सारा धाड़ेल ज़ुल्म पिया करने, तशद्दुद वारी वीडियो जारी पिया करने। त SSP जेको आहे वाक़ई जेको आहे ज़ाहिद चवाणी नाहिल आहे त हिन महिल ताईं ॿियो त ठहियो, पर तव्हां हितां जे हिन वक़्तु ॻाल्हि इहा आहे, हिन वक़्तु हिते चूंड जी नुमाइंदा यानी हिकिड़ो चूंडियल नुमाइंदो पिरोडा कारका हिते निभी आयो आहे जेको मक़सदु आहे, नालो कंहिंजो खणा ख़ालिद खान चूंडी आयो आहे, मक़सदु आहे अहिड़ा ॿिया कोई चूंडियल नुमाइंदो हिते हिकिड़ी गाॾी लाड़े आयो आहे त मां चूंडी आयो आहियां। हेतिरा मुंहिंजी अवाम मूंखे वोट ॾिना हूंदा, ज़ाहिर वोटर सपोर्ट हुनजा हिते हूंदा सर या न हूंदा सर? तव्हां पाण ॿुधायो हूंदा न? उन्हनि में हिते कोई सपोर्टर आयो आहे, कोई चूंडियल नुमाइंदो हिते काई गाॾी अची बीह आहे त बाबा मां वञा ख़ालिद मान लुंडा या जेको आहे शहबाज़ खान लुंडा या को ॿिया नी, केतिरा माना ज़िले घोट जा चूंड जी जेके मथे वेठा नी, हिकिड़ो हिते हिकिड़ो पिरोडा गाॾी का लही अचे बाबा नसला गॾाणी तूं वेठो त कोई शहबाज़ आहे। हेतिरा माण्हू वोटर सपोर्टर दीवाननि तक़रीबन शहबाज़ लुंड खे वोट ॾिना नी, कोई लड़ी आयो आहे कंहिं उन ज़हमत ने कई आहे। SP जो हिकिड़ो जेको आहे DSP हिते DSP बि न पुॻो आहे त बाबा वञी करे मूंखां ॻाल्हियूं कयां का उनखे ख़ाली तसला त ॾियां कंहिंखे त हुनजा बचा जेको आहे थियल नी, बचा घुमणी हुननि जा को तसला लहर ते को लड़ी न छहोनी कंहिं लाइफ में न ॾेखारे सघियो आहे त हिते को हुजूम कोई पुलिस जो गाॾी जो हुजूम न हुजे, कोई SP न आयो हुजे, न कोई SHO न लड़ी आयो आहे हिते। हे माना कंहिंजे खाते में नी, चाहे वोटर न आहिनि सपोर्टर न आहिनि। ठीकु आहे। ऋतिक कुमार खे साहिबजादो भट्टी के ज़फर लाखो जा कातिल